टोकरी वेझो गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मोहन जो दड़ो जो हेडमास्टर शहजादो भट्ट ज़वारी करण बाद वापस पहुंचंदे संदसि गस्टर जे अॻवाननि सियासी समाजी सहाफ़ियुनि पारां मुबारकबाद जो सिलसिलो जारी आहे। इन सिलसिले में मोहन जो दड़ो हाई स्कूल में साईं शहजादो भट्ट खे गस्टर जे अॻवाननि साईं इमाम बख्श सारियो, कमरुद्दीन जत, साईं अहमद अली जुणेजो, सहाफ़ी अब्दुल जब्बार मेमन, रब नवाज़ खोसो, ज़ीशान अली मेमन ऐं ॿियनि फौजी गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। इन मौक़े ते मोहन जो दड़ो जे हेड मास्टर साईं शहजादो भट्ट ॻाल्हाईंदे चयो त इराक़ ईरान जी ज़ियारतुनि ते वञी दिली सुकून मिलियो आहे, जिते हज़रत मौला अली अलैहिस्सलाम, हज़रत हुसैन अलैहिस्सलाम ऐं ॿियनि पाकनि जी मज़ारुनि ते मुल्क सिंध ऐं आलम इस्लाम दोस्तनि जी ख़ैर ख़ैरियत लाइ दुआ घुरियूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।